दोस्तों जेतरी मोहब्बत उस्ताद जलाल चांडे सां पई आवाम करे एतरी कंहिं फनकार सां आवाम मोहब्बत न पई करे। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडो जहिड़ो हो जिथे बि वेंदो हो त आवाम तमामु घणी हुनखे मोट ॾींदी हुई, गुल निछावर कंदी हुई ऐं नोट निछावर कंदी हुई। जॾहिं दोस्तों उस्ताद जलाल चांडो जंहिं रस्ते खां ईंदो हो त उन रस्ते ते चूनो हारे करे गुलनि जी वर्षा कंदी हुई। ऐं दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडो ॻोठ या शहर या कंहिं इलाइक़े में वेंदो हो त उन जे अॻियां माण्हू झूमदा रहंदा हुआ, नाच कंदा रहंदा हुआ, पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा हुआ ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे खे भलीकार कंदा हुआ। ऐं दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडो महफ़िल में ॻाईंदो हो, काज में ॻाईंदो हो ऐं शादी में ॻाईंदो हो त दोस्तों महफ़िल मचाए छॾंदो हो ऐं आवाम जा दिल जीती छॾंदो हो। अहिड़ो सोज़ ऐं साज़ में ॻाईंदो हो ऐं उस्ताद पाण बि भलो कलाकार ऐं फ़नकार हो। दोस्तों उस्ताद सोज़ साज़ जो बादशाह हूंदो हो ऐं हुनजा जेके साज़ी हूंदा उहे बि तमामु घणा बहितरीनु साज़ी हूंदा हुआ ऐं मौसीक़ी जी तमामु घणी ॼाण रखंदा हुआ। जॾहिं दोस्तों उस्ताद जलाल चांडो गुर्दनि जी बीमारी सबबु हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो त जॾहिं इहा ख़बर हर जॻह ते पहुती त सम्झी छॾियो त ममण मची वियो ऐं दोस्तों माण्हुनि में कोहराम मची वियो ऐं ॻोठनि में बि कोहराम मची वियो। हर जाइ ते रोज़ ऐं राड़ो हुजे ऐं तॾा विछाइजी विया। असांजो प्यारो फ़नकार, भलोड़ फ़नकार ऐं सिंध जो फ़नकार, असांजो हर दिल अज़ीज़ फ़नकार, असांजो महबूब रागी अॼु असां खां हमेशह हमेशह लाइ विछड़ी वियो। अलाए त कहिड़ी बीमारी थी पई आहे, तबियत ज़माने खां आरी थी पई आहे, बदन सारे में बेकरारी थी पई आहे, ॾुखे यार सां मुंहिंजी यारी थी पई आहे, रकीबन जे दिल में बहारी थी पई आहे, अञा कुझु न कयोसीं ए दादल अजायो असांजी ख्वारी थी पई आहे। दोस्तों मर्द भी रोवन पिया, औरतूं भी रोवन पियूं, पर ॿार बच्चा पुड़ा पका सभु रोवन पिया उस्ताद जलाल चांडे जी जुदाई में। ऐं दोस्तों जंहिंखे राग जी ख़बर न हुजे उहो बि रोए पियो, छो जो उस्ताद जलाल चांडे सां हू प्यार करे पियो, मोहबत करे पियो। उस्ताद जलाल चांडे जे ॻोठ वारा बि रोइनि पिया, मिट माइट बि रोइनि पिया, अज़ीज़ बि रोइनि पिया। पर पोइ दोस्तों पूरी सिंध सोगवार थी वई, बलोचिस्तान सोगवार थियो, पंजाब सोगवार थियो, सम्झो त पूरो पाकिस्तान सोगवार थी वियो। दोस्तों हर जगह तां पेंदल जेके बांधीड़ा उस्ताद जलाल चांडे ॾे काहे पिया के दोस्तों पंहिंजूं वेगनूं कराए, ड्रग्सनूं कराए, बसूं किराए ते उस्ताद जलाल चांडे जे ॻोठ ते पहुता। ऐं दोस्तों उन्हनि जी इहा ख़्वाहिश हूंदी हुई त असां उस्ताद जलाल चांडे जे जनाज़े में शरीक थियूं। दोस्तों आवाम जी वॾी ख़लक़त जेका आहे मोरे ॾे काहे पई बाबा असां उस्ताद जलाल चांडे जे जनाज़े ॾे वेंदासीं, ॻोठ उस्ताद जलाल चांडे जे फुलनि ॾे वेंदासीं। दोस्तों उस्ताद जलाल चांडो फुलनि ॾे रहे पियो। दोस्तों इहा जेका ख़बर हुई तमामु वॾी ख़बर हुई ऐं हर जाइ ते हली, रेडियो ते बि हली, टीवी ते बि हली, अख़बारनि में बि हली ऐं माण्हुनि हर जाइ ते पंहिंजे वात सां ॿुधायो त बाबा उस्ताद जलाल चांडो गुज़ारे वियो ऐं माण्हू हिक ॿिए खे भाकुर पाए उछगारियूं ॾेई रोअनि पिया। दोस्तों हर जॻह ते गाॾियुनि जी वठां लॻी पई हुजे ऐं रोड रस्ता भरिजी विया ऐं माण्हू हिक ॿिए खां पुछनि पिया त बाबा छा थियो आहे, एॾी वॾी रश लॻी पई आहे। पोइ माण्हुनि ॿुधायो त बाबा उस्ताद जलाल चांडो गुज़ारे वियो आहे, इहे गाॾियूं सभु वञनि थियूं फुलनि ॾे, इहा आवाम वञे पई। पोइ दोस्तों आवाम लखनि जी तादाद में उते जमा थी वई, वॾी आवाम जमा थी वई ऐं टीवी वारा बि अची विया, रेडियो वारा अची विया, अख़बारनि वारा अची विया। दोस्तों सभु माण्हू हुते गॾु थी विया। उस्ताद जलाल चांडे जा परस्तार किथां किथां अची पहुता, सिंध, बलोचिस्तान, पंजाब तां सभई माण्हू अची उस्ताद जलाल चांडे जे अबाणे ॻोठ अची पहुता। हुते हिक ॿिए खे भाकुर पाई उछगारियूं ॾेई रोअनि पिया। ऐं चवनि पिया असांजो अज़ीज़ गुज़ारे वियो, असांजो महबूब फ़नकार गुज़ारे वियो, असांजो महबूब फ़नकार गुज़ारे वियो। अॼु असां खां जेको असांजो महबूब अल्लाह पाक असां खां जुदा करे छॾियो, हाणे कीअं जीअरा रहंदासीं। दोस्तों माहौल तमामु सोगवार हो, हर अख हाली लॻी पई ॻोठनि में। दोस्तों ॻोठनि में माण्हुनि खटूं ऊधियूं करे छॾियूं, असांजा महबूब फ़नकार गुज़ारे वियो, असां हाणे घर में चुल्हो न ॿारींदासीं। हर जॻह ते दिगूं पकनि पियूं ऐं दुआऊं पियूं थियनि उस्ताद जलाल चांडे जे लाइ।
नंगर थियनि पिया, न्याज़ थियनि पिया ऐं फाता खनी कनि पिया उस्ताद जलाल चांदनी जी बख़्शिश जे लाइ। पोइ दोस्तो उस्ताद जलाल चांदनी जी जनाज़े नमाज़ में लखनि जी आवाम जमा थी वई। दोस्तो उस्ताद जलाल चांदनी जो जनाज़ो तमामु घणो वॾो थियो ऐं तमामु घणी वॾी आवाम आई। ऐं दोस्तो इहा ॻाल्हि हर जॻह ते हली, एतिरी आवाम उस्ताद जलाल चांदनी जनाज़े में गॾु थी वई। जनाज़े ते 4000 खां वधीक अजरकूं पयूं, एतिरियूं अजरकूं पयूं। ऐं जॾहिं वरी उस्ताद जलाल चांदनी खे दफ़नायो वियो त पोइ वरी आवाम रोए पई, उछगानो ॾेई पई, हिक ॿिए खे भाकुर पाए रोअनि पिया। अणल जे हथां पे किरी छाव पवंदा, पत्थर जूं दिलूं बि पधारे वेंदासीं, सदा हिल दुनिया मां गुज़ारे वेंदा। दोस्तो केतिरे वक़्त ताईं उते माण्हू अचनि पिया, दुआऊं कनि पिया, कुल पढ़नि पिया ऐं इहो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। दोस्तो हाणे अहिड़ा फ़नकार न पैदा थींदा, न ई का मां ॼणींदी। इहे फ़नकार पैदा थी विया जिन अवाम जी दिलनि में घर कयो ऐं दोस्तो उन्हनि अवाम जी दिलनि ते हुक्मरानी करे ॾेखारी। दोस्तो हाणे असांजे विच में उस्ताद जलाल चांदनी जो नाहे रहियो, पर हुन जूं यादूं, हुनजी कला, हुनजा कलाम हू असांजे दिलि में मौजूदु आहिनि ऐं हू असांजे हमेशह लाइ दिलि में ज़िंदा आहे। ऐं उस्ताद जलाल चांदनी जो वॾो अमर रागी हूंदो हो ऐं अमर रागी रहंदो हमेशह जे लाइ। दुआ कयो दोस्तो उस्ताद जलाल चांदनी खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त बख़्शिश फरमाए ऐं जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। दोस्तो मां सम्झां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे, वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी म्यूज़िक स्टेशन। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु।